अला सय्यदना मौलाना मुहम्मद आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। रब्ब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी रब्ब ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन लितुअमिनू बिल्लाहि व रसूलिहि व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना
मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अवां भावरनि जे आॾो मूं तव्हां जे रूबरू अल्लाह पाक जे कलाम पाक कुरान मजीद जूं ॿ आयतूं सगोरियूं तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे। उन्हनि जो तर्जुमो, तफ़सीर ऐं के चंद मसइला इंशाअल्लाहुल अज़ीज़ अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। दुआ फरमायो अल्लाह ताला शाला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में मूंखे हक़ ऐं सच चवण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं तव्हांखे असांखे सभिनी खे अल्लाह सही शल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। हिन जाइ ते साल में हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे। ॿ टिनि सालनि खां ही सिलसिलो हले पियो। दुआ कयो अहिड़ा प्रोग्राम त थियनि पर उन सां गॾु अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेकॾहिं असीं ॿुधी ऐं ख़ाली उथी हलिया वेंदासूं ऐं अमल कोन कंदासूं त पोइ मुंहिंजा अञा वधीक गुनाह थींदो। छाजे करे त जेसीं ताईं इंसान बेख़बर आहे ऐं हुनखे कंहिं मसइले जी ख़बर कान्हे, पोइ जेकॾहिं उन ते अमल न कंदो त हुन ते गुनाह थोरो आहे, छो त बेख़बर आहे। पर हक़ जी ॻाल्हि ॿुधण खां बाद में जेकॾहिं माण्हू उन ते ॼाणी वाणी अमल न कंदो त हू अल्लाह साईं वटि ॿीणो गुनाहगार थींदो। हिकु त तोखे ख़बर पई, तूं ॿुधो मुंहिंजो पैगाम ऐं उन खां बाद में तो उन ते अमल न कयो। इहे सभु ॻाल्हियूं ज़हन में रखी ऐं इरादो ई अज़म कंदा कयो त असीं जो कुझु ॿुधी वेंदासूं इंशा अल्लाह ताला अल्लाह खां दुआ घुरूं था अल्लाह असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे आउं तव्हांखे आयतुनि सगोरनि जी माना ॿुधायां। इन खां अॻु में तव्हांखे अपील कंदुसि सभई गॾिजी मूंसां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। अल्लाह से पंहिंजे महबूब करीम सां मुखातब आहे भई पंहिंजे हबीब खे ख़ुदा ताला फरमाए थो, इन्ना अरसलनाका शाहिदा, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, ऐ मुंहिंजा हबीब असां तोखे शाहिद बणाए मोकिलियो आहे। कहते शाहिद मुंहिंजो हबीब आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालहू महबूब करीम खे फरमाए थो असां तव्हांखे शाहिद बणाए मोकिलियो आहे। सवाल पैदा थियो थे त सोणो नबी पाक अलैहिस्सलाम कंहिंजे मथां शाहिद आहे? दोस्तो अज़ीज़ो, हदीस पाक में ईंदो आहे
मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जरी क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह पाक जा सब नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जमल खुदा तबारक व तआला जी दरबार में हाज़िर थींदा खुदा पाक के सब ख़बर आ पर खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबियन के फरमाईंदो ओ मुंहिंजा प्यारा नबियो मूं तव्हां खे नबूवतूं ऐं रिसालतूं ऐं किताब ऐं शरीयतूं ॾेई दुनिया जे तरफ़ रवानो फरमायो ॿियो ख़बर ही हेतिरा सारा काफ़र बीठा आहिनि अवां इन्हनि खे मुंहिंजो पैगाम पहुचायो हो या न अल्लाह से के खबर आहे या न अमा हेठि निहारियो जो खड़का शड़का पिया थींदा पणे ठाहींदुसि थोरो थो खड़को थियो सभु होॾे सॼो खड़कनि खे हेॾे निहारियो मां खे दीदार थियो आहे जन जन दोस्तनि हिनखे मजबूर करे कयो उन सभिनी खे मुंहिंजे मदीने वारे जो दीदार थियो आहे पाण फरमाइनि था शर्म नथा कयो उन मां मोहम्मद करीम जी सुन्नत रखी आहे अवां हुनखे मजबूर था कयो ख़ुदा जो कसम आहे सुबुह थियो त चाचो रोंदो आयो इसहाक जे पेरनि ते किरी पियो मूंखे माफ़ कर मूंखां न्याणी परणाए वठ सगोरन के फरमाइंदो हेतिरा काफ़र हल काफ़र चवनि था असांखे ख़ुदा जे नबियनि का ॻाल्हि कान पहुचाई आहे पहुचाइनि हा त असां ज़रूर ईमान आणियूं हा ख़ुदा खे ख़बर बि आहे रब्बुल आलमीन खे मालूम भी आहे पर वरी भी पुछे थो अल्लाह जा नबी सगोरा अर्ज़ कंदा या इलाहल आलमीन तू आलिमुल गैब व शहादत तोखे सब ख़बर आ ज़र्रे ज़र्रे खे तू ॼाणंदो आ असां का बि कोताही कान कई आ तुंहिंजा अहकाम तुंहिंजे मखलूक खे पहुचाया आहिनि ही जेकॾहिं इनकार कनि था ऐं कूड़ हणनि था इहा इन्हनि जी मर्ज़ी आ पर मुंहिंजा मौला असां बेफ़रमानी कान कई तुंहिंजे पैगाम खे राति ॾींहुं पुॼायोसीं पत्थर सठासीं माण्हुनि असांखे धक हया बर्दाश्त कयोसीं दुख सूर बर्दाश्त कयासीं कोठनि मां असांखे लॾाए छॾियूं सभु कुझु बर्दाश्त कयोसीं जवाननि जा सरदार अशरतुल मुबशरीन ॿिया सहाबा किराम हज़रत जी चइनि यारनि खां छॼणा ॿिया बि मुंहिंजे हबीब पाक जा सहाबी आहिनि जंहिंजे लाइ उलमा किराम जो फ़ैसिलो आहे त उहे क़तई जन्नती आहिनि उन्हनि जे जन्नती हुजण में शक आहे ई कोन को जो रसूलुल्लाह जी ज़ात उनखे अल्लाह जे हबीब उनखे जन्नत जी बशारत अता फरमाई आहे इन्हीअ जे करे मुंहिंजे महबूब जो कौल सचो आहे जो अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम पाक में फरमाईंदो आहे त मुंहिंजो हबीब करीम पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो हबीब उहो ई ॻाल्हाईंदो आहे जेको मां अल्लाह हुनखे वही कंदो आहियां सुभान अल्लाह हाणे जेको अल्लाह जे वही सां ॻाल्हाए
ऐं ज़ुबान चोरे चे फलाना तू जन्नती, फलाना तू जन्नती। असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जा सब सहाबी जन्नती। चओ सब सहाबी। हुज़ूर करीम जी बिशारत त ॿुध, पाण फरमाइनि था जंहिं मां मोहम्मद करीम जो दीदार कयो सो जन्नती आहे। यानी दीदार करण वारो सहाबी चइबो आहे। दीदार करण वारे खे छा चइबो आहे? सहाबी। पाण फरमाइनि था सब सहाबी जन्नती आहिनि जो मुंहिंजो दीदार कयो अथनि। अॻिते पाण फरमाइनि था रुगो सहाबी न, पर मुंहिंजे दीदार जे पावर में एतिरी त ताक़त आहे जो जंहिं मुंहिंजे असहाबीअ खे ईमान जी नज़र सां ॾिठो उहो बि जन्नती आहे। जेको रसूलुल्लाह जो दीदार कंदो आहे उन्हीअ खे असहाबी सगोरो चइबो आहे। ऐं जंहिं मुंहिंजे महबूब जे सहाबीअ जो दीदार कयो उन्हीअ खे ताबई चइबो आहे। इन जे करे अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे त असहाब सगोरा बि जन्नती, त ताबई सगोरा बि जन्नती। अल्लाह जे हबीब खे अल्लाह ताला फरमायो मुबशिरा, असां तोखे ख़ुशख़बरी ॾियण वारो करे मोकिलियो आहे। तूं जंहिंखे वणई तंहिंखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे खणी चयो। हिकिड़ो नबी पाक जो नालो आहे क़ासिम, अबुल क़ासिम। छा नालो आहे? ॾाढे जो छा? इन जूं ॿ वजहूं आहिनि, ॿ सबब आहिनि। हिकिड़ो सबब इहो आहे त मुस्तफ़ा करीम जो नालो अबुल क़ासिम इन्ही जे करे आहे। अबुल क़ासिम जी माना है क़ासिम जो पीर। कंहिंजो पीर? जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फर्जंद हो, जंहिंजो नालो हो हज़रत क़ासिम। ऐं उहो वफ़ात करे वियो हो नंढड़ी उमिरि में, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे नाले जा अॻु में उन्हीअ तौर इस्तेमाल थींदो हो अबुल क़ासिम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु त इहो सबब आहे जो अबुल क़ासिम माना क़ासिम जो पीर। ऐं ॿियो पाण फरमाइनि था अबुल क़ासिम मुंहिंजो इन्हीअ जे करे नालो आहे जो मां मोहम्मद जन्नत तक़सीम कंदो आहियां। छा कंदो आहियां? आला हज़रत अली त चयो तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुल्क दूर हो, तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुल्क दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह के, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की देखनी है हशर में। के वरी माण्हू चवंदा आहिनि असां निमाज़ूं पढ़ंदा आहियूं, असीं रोज़ा रखंदा आहियूं, असीं हज कंदा आहियूं, असीं तबलीग कंदा आहियूं, असां मदरसा था हलायूं, असां पक्का पक्का दीनदार आहियूं, असांखे कंहिंजे सिफारिश जी ज़रूरत कान्हे, असांखे पाण ई जन्नत मिलंदी। इहो माना पाण खे चवे थो मूंखे रसूलुल्लाह जी परवाह न आहे, रसूलुल्लाह जी परवाह न आहे। आला हज़रत थो चवे वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ, तो जेको चवे मां रसूलुल्लाह खां मूंखे परवाह कान्हे का, रसूलुल्लाह जी मां बेपरवाह आहियां, मूंखे परवाह ई कान्हे का, उहो जहन्नमी आहे। वो छा आहे? वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ, छो है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की, है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की, चो है खलीलुल्लाह को
हाजत रसूलुल्लाह की है खलीलुल्लाह को, हाजत रसूलुल्लाह की बटती है कौनैन में, नेमत रसूलुल्लाह की देखनी है हशर में। सारी मखलूक बधी पई होंदी, सारा माण्हू पघर में पिया बुॾंदा, 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अॼु ताईं जेको पंहिंजो ज़मानो हले थो न, 7,500 साल थिया आहिनि। घणा बाबा? ॾाढे ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो। कंहिंखां वठी हज़रत आदम खां अॼु ताईं जहान अॻे ई हुयो, जहान अॻे हुयो, पर आदम पिछाड़ी में अल्लाह ताला पैदा फरमायो। एॾो वॾो अरसो थियो आहे जो 7,500 आदम खां अॼु ताईं थिया आहिनि, त जंहिं जाइ ते 50,000 साल जो ॾींहुं हूंदो, उहो केॾो वॾो हूंदो। हिसाब किताब जो ॾिहाड़ो घणो हूंदो बाबा? 50,000 साल जो। न हेॾे न होॾे अलाह सी कावड़ो पियो हूंदो, हिसाब ई कोन वठंदो, ख़ल्क़ परेशान हूंदी, पघर में पिया बुॾंदा। हुज़ूर से फरमाइनि था त ज़मीन सॼी पघर में रेज थी वेंदी। एतिरे क़दुर जो पाणी ज़मीन मां रेज वारो मथे उथंदो, माण्हू को वात ताईं पघर में हूंदो, को अखियुनि ताईं हूंदो, को गोता पियो खाईंदो। एॾी ख़ल्क़ ख़ुदा जी परेशान हूंदी ऐं को हाल कोन हूंदो। उन टाइम ते मुंहिंजा त सभिनी जूं अखियूं आमना जे लाल में हूंदियूं। हशर हूंदा सवेरा ॼराणा, तनी में मुहम्मद परे खां सुञाणा, तनी में मुहम्मद परे खां सुञाणा। हुंदुसि छोटकारे जो झंडो हथन में, जीअं गुल गुलाबिया सोहड़ो गुलनि में, चओ जीअं गुल गुलाबी सोहड़ो गुलनि में, मुंहिंजो मुस्तफा ताको पधरो लखन में, मुंहिंजो मुस्तफा ताको पधरो लखन में, जीअं गुल गुलाबिया सोहड़ो गुलनि में। कदों हर को पंहिंजी रुगी जान बुख़्ती, पर मुहम्मद जे मन में या उम्मती या उम्मती। अहिड़ियूं सव सचायूं ॾेखारे दुखन में, जीअं गुल गुलाबी आ सोहड़ो गुलनि में। अल्लाह जा सहाबी आहिनि, जंहिंजे उलमा किराम जो फ़ैसिलो आहे त उहे क़तई जन्नती आहिनि। उन्हनि जे जन्नती हुजण में शक आहे ई कोन को, जो रसूलुल्लाह जी ज़ात लिखे अल्लाह जे हबीब खे जन्नत जी बशारत अता फरमाई आहे। इन्हीअ जे करे मुंहिंजे महबूब जो कौल सचो आहे, जो अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम पाक में फरमाईंदो आहे त मुंहिंजो हबीब करीम पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे, मुंहिंजो हबीब उहो ई ॻाल्हाईंदो आहे जेको मां अल्लाह हुनखे वही कंदो आहियां। सुभान अल्लाह। हाणे जेको अल्लाह जे वही सां ॻाल्हाए ऐं ज़ुबान चोरे चे फलाना तू जन्नती, फलाना तू जन्नती, असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जा सभु सहाबी जन्नती। चओ सभु सहाबी। हुज़ूर करीम जी बिशारत त ॿुध पाण फरमाइनि था, जंहिं मां मोहम्मद करीम जो दीदार कयो सो जन्नती आहे। यानी दीदार करण वारो सहाबी चइबो आहे। दीदार करण वारे खे छा चइबो आहे?
सहाबी पाण फरमाईंदा सब सहाबी जन्नती आहिनि जो मुंहिंजो दीदार कयो अथनि। अॻिते पाण फरमाइनि था रुगो सहाबी न पर मुंहिंजे दीदार जे पावर में एतिरी त ताक़त आहे जो जंहिं मुंहिंजे असहाबीअ खे ईमान जी नज़र सां ॾिठो उहो बि जन्नती आहे। जेको रसूलुल्लाह जो दीदार कंदो आहे उन्हीअ खे असहाबी सगोरो चइबो आहे ऐं जंहिं मुंहिंजे महबूब जे सहाबीअ जो दीदार कयो उन्हीअ खे ताबई चइबो आहे। इन जे करे अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे त असहाब सगोरा बि जन्नती त ताबई सगोरा बि जन्नती। अल्लाह जे हबीब खे अल्लाह ताला फरमायो व मुबश्शिरा असां तोखे ख़ुशख़बरी ॾियण वारो करे मोकिलियो आहे। तूं जंहिंखे वणई तंहिंखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे खणी चयो। हिकिड़ो नबी पाक जो नालो आहे क़ासिम अबुल क़ासिम। छा नालो आहे? ॾाढे जो छा इन जूं ॿ वजहूं आहिनि, ॿ सबब आहिनि। हिकिड़ो सबब इहो आहे त मुस्तफ़ा करीम जो नालो अबुल क़ासिम इन्ही जे करे आहे। अबुल क़ासिम जी माना है क़ासिम जो पीर। कंहिंजो पीर? जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फर्ज़ंद हो जंहिंजो नालो हो हज़रत क़ासिम ऐं उहो वफ़ात करे वियो हो नंढड़ी उमिरि में। पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे नाले जा अॻु में उन्हीअ तौर इस्तेमालु थींदो हो अबुल क़ासिम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु त इहो सबब आहे जो अबुल क़ासिम माना क़ासिम जो पीर। ऐं ॿियो पाण फरमाइनि था अबुल क़ासिम मुंहिंजो इन्हीअ जे करे नालो आहे जो मां मुहम्मद जन्नत तक़सीम कंदो आहियां। छा कंदो आहियां? आला हज़रत तॾहिं त चयो तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुल्क दूर हो, तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुल्क दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह के, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की देखनी है इस हशर में। के वरी माण्हू चवंदा आहिनि असां निमाज़ूं पढ़ंदा आहियूं, असीं रोज़ा रखंदा आहियूं, असीं हज कंदा आहियूं, असीं तबलीग कंदा आहियूं, असां मदरसा था हलायूं, असां पक्का पक्का दीनदार आहियूं, असांखे कंहिंजे सिफारिश जी ज़रूरत कान्हे, असांखे पाण ई जन्नत मिलंदी। इहो माना पाण खे चवे थो मूंखे रसूलुल्लाह जी परवाह न आहे, रसूलुल्लाह जी परवाह न आहे। आला हज़रत जो चवे वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ, तो जो को चवे मां रसूलुल्लाह का मूंखे परवाह कान्हे का रसूलुल्लाह जी मां बेपरवाह आहियां मूंखे परवाह ही कान्हे का वो जहन्नमी आहे। वो चाहे वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ, छो है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की, है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की, चो है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की, है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की देखनी है हशर में।
मखलूक बधी पई हूंदी सारा माण्हू पघर में पिया बुॾंदा 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अॼु ताईं जेको पंहिंजो ज़मानो हले थो न 7,500 साल थिया आहिनि घणा बाबा ॾाढे ॻाल्हायो कंहिंखां वठी हज़रत आदम खां अॼु ताईं जहान अॻे ई हुयो जहान अॻे हुयो पर आदम पिछाड़ी में अल्लाह ताला पैदा फरमायो जॾहिं एॾो वॾो अरसो थियो आहे जो 7,500 आदम खां अॼु ताईं थिया आहिनि त जंहिं जाइ ते 50,000 साल जो ॾींहुं हूंदो उहो केॾो वॾो हूंदो हिसाब किताब जो ॾिहाड़ो घणो हूंदो बाबा 50,000 साल जो न हेॾे न होॾे अलाह सी कावड़ो पियो हूंदो हिसाब ई कोन वठंदो ख़ल्क़ परेशान हूंदी पघर में पिया ॿुधंदा हुज़ूर साईं फरमाइनि था त ज़मीन सॼी पघर में रेज थी वेंदी एतिरे क़दुर जो पाणी ज़मीन मां रेज वारो मथे उथंदो माण्हू को वात ताईं पघर में हूंदो को अखियुनि ताईं हूंदो को गोता पियो खाईंदो एॾी ख़ल्क़ ख़ुदा जी परेशान हूंदी ऐं को हाल कोन हूंदो उन टाइम ते मुंहिंजा त सभिनी जूं अखियूं आमना जे लाल में हूंदियूं हशर हूंदा सवेरा ॼराणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हुंदुसि छोटकारे जो झंडो हथन में जीअं गुल गुलाबी सोहणो गुलनि में चओ जीअं गुल गुलाबी सोहणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफा ताको पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफा ताको पधरो लखन में जीअं गुल गुलाबी सोहणो गुलनि में कदों हर को पंहिंजी रुगी जान बुख़्ती पर मोहम्मद जे मन में या उम्मती अहिड़ियूं सव सचायूं ॾेखारे दुखन में जीअं गुल गुलाबी सोहणो गुलनि में अल्लाह थर जा मुसलमान थर जे पासे में वेठा हो मूंखे ॿुधायो ॿेलीअ सची दिलि सां दिलि मजो आवाज़ कढिजो ज़ुबान सां न सच ॿुधायो अहिड़े सोणे नबी सां प्यार कजे या न कजे अहिड़े सोणे नबी जी ताबेदारी कजे या न कजे इन सोणे नबी खे राज़ी कजे या नाराज़ कजे राज़ी ईअं थींदी जो महबूब जे तरीक़े ते हल महबूब जे सुन्नतुनि ते हल महबूब जे दीन खे चिंबड़ी पओ इंशाअल्लाह तबारक व तआला मुस्तफा अॻे ई गुनहगारनि जो हामी आहे पर जे वरी सचो आशिक़ थी पवंदे पोइ त परवाह ई कान्हे का सला शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन अल्लाह ताला फरमातो इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा मां अल्लाह पाक प्यारा हबीब तोखे शाहिद त बणाए मोकिलियो आहे पर ख़ुशख़बरी ॾियण वारो बि तोखे बणाए मोकिलियो आहे पर मां अल्लाह पाक तोखे नज़ीर बणाए बि मोकिलियो आहे त माण्हुनि खे बुरनि कमनि खां ऐं जहन्नम खां वञी ड्रे ॾियार मुंहिंजे हबीब ज़िना जी मनाउ कई आहे अल्लाह से इंशाअल्लाह मुसलमाननि खे ज़िना खां पनाह ॾे चयो आमीन अल्लाह ताला फरमाईंदो ला तक़रबु ज़िना
इन्नहू कान फाहिशतन वसाअ सबीला। अल्लाह ताला फरमाए तो ज़िना त न कजो, पर ज़िना जे वेझा भी न वञो, इहो तमाम बुरो कम आहे, बुरो फेल आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त मां रब्बुल आलमीन ज़िना जे करे तव्हांजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत खसे छॾींदो आहियां। ॿीहर हदीस पाक में आहे जंहिंमें मुस्तफ़ा करीम फरमाइनि था जेको माल जी ज़कात नथो ॾे, हाल पंहिंजे हक़ हलाल जे पोरे मां माल जी ज़कात नथो अदा करे, उन मुल्क में वरी अल्लाह तबारक व तआला तरह तरह जूं वबा जूं बीमारियूं पैदा कंदो आहे जंहिंजो इलाज ई कोन हूंदो आहे। अॼुकल्ह मुल्क में कैंसर जहिड़ो मर्ज़ थी पियो, अल्लाह सल बचाए। ॾाढो चयो आमीन। अल्लाह सी महबूब जी उम्मत खे पनाह ॾे। मुंहिंजा दोस्तों करोड़ रुपया ख़र्च कयो, इन जो इलाज ई कोन्हे। लख रुपया ख़र्च कयो, साबित थी वियो त हिनखे कैंसर आहे, पोइ चुपड़ी करे घर वठी अची हुनखे खारायो पीआरियो, पंहिंजा पैसा ज़ाया न कयो, बसि हुनखे का गोरी फकी ॾींदा कयो, बाक़ी डॉक्टरनि ॾे हुनजो को इलाज कोन्हे। अमेरिका लंडन वारा बि चवनि था त हिनजो को इलाज कोन्हे। ऐं अल्लाह जो हबीब फरमाए थो इहे बुछड़ियूं बीमारियूं मां इन जे करे मोकिलींदो आहियां जो तव्हां ज़कात न ॾींदा आहियो। अल्लाह सही शल असांखे पंहिंजे माल मां ज़कात ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तुंहिंजो माल आहे, तोखे अल्लाह ॾिनो आहे। कंहिं ॾिनो आहे? कंहिं ॾिनो आहे? ज़ोर सां कंहिं ॾिनो आहे? अल्लाह ताला उहो रब चवई थो त 39 हिसा तुंहिंजा, 40 हिसो मुंहिंजो। केॾी आसानी आहे। मानो जो करे तो 40 रुपया आहिनि, अल्लाह ताला जल जलालु मन वारो फरमाए थो त 39 रुपया तो जान वञी खा पी, 1 रुपयो मां अल्लाह जो कंहिं मिस्कीन जे हवाले कर त हो तुंहिंजो भाउ तव्हांजी हाजत पूरी करे त मां रब राज़ी थींदो आहियां। जेकॾहिं तो 40,000 आहिनि, 40,000 अल्लाह सी फरमाए थो 39,000 तुंहिंजा। चओ सुभान अल्लाह। 1,000 मां अल्लाह जे राह में ॾे। अल्लाह ताला फरमाईंदो मां थोरो खणंदो कोन आहियां, हिन साल तुंहिंजा 40,000 तूं मुंहिंजो 1,000 ॾे त ॿिए साल 80,000 करे ॾींदोसांइ। ऐं अपनी ज़कात जे लाइ शर्त कहिड़ो आहे? ज़कात जे लाइ शर्त इहो आहे त बतुर दे न खाराइबो। जाॻो था? मूं जहिड़ा वॾेरा वरी छा कंदा आहिनि, ऐं त वॾेरो कोन आहे, पर छा कंदा आहिनि जेके ज़कात जा पैसा हूंदा न कढंदा, पोइ कढी छेला बि वठी ईंदा, चांवर बि वठी ईंदा, देगियूं बि वठी ईंदा, पोइ चवंदा यार हाणे इहे ज़कात जे पैसनि में जा माण्हुनि खे मानी खारायो। पोइ हिकिड़नि खे खाराईंदा पुलाव, कुकुड़, ख़ैर जो मानियूं, बोड़, फिरनियूं, कस्टर, ईअं वॾेरा वॾेरा जेके वॾी गाॾी ते फुर करे चिलांदा। उन वॾेरे खे त ज़कात जो माल खणणु हराम आहे। छा आहे बाबा चओ? ॾाढो जो छा आहे? ज़कात जो माल खाराई कंहिंखे हराम खाराई। हिकिड़े ॾिहाड़े इहा ख़ैर आहे त ॿिए ॾिहाड़े वरी मूं जहिड़ो तव्हां जहिड़ो ग़रीब वॾो हॾे भत जो हिकिड़ो गिरह वात में मथां मुक हण त लहेसी कोन हेठि। ऐं इहा ज़कात ज़ाया थी वई, ज़कात अदा नथी सम्झो था रखो न, इहा ज़कात अदा ॾाढो जो ज़कात अदा नथी ज़कात वारो भार तुंहिंजे गिची में पियो आहे। ज़कात तुंहिंजी तॾहिं अदा थींदी जो ॻोल्हेकार नज़ाल, को मिस्कीन, को यतीम, को ग़रीब, को दीन जो मदरसो, को दीन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ग़रीबनि जो तालीमी इदारो, उन में के ग़रीब मिस्कीन ॾिसी बाबा ही ज़कात जो माल आहे, हिन ज़कात जो माल तव्हांखे मां मालिक बणायां थो। उहो ग़रीब जेसीं ताईं तुंहिंजे पैसनि जो मालिक न बणबो तेसीं ताईं तुंहिंजी ज़कात न थींदी। 1000 माण्हुनि खे भत खाराए तुंहिंजी ज़कात अदा करण थींदी। छल अल्लाह असांखे ज़कात जे अदा करण जो सुहिणो तरीक़ो नसीब फरमाए। अल्लाह सां सौदो त करे ॾिस, रब करीम सां सौदो त करे ॾिस, तूं हक़ अदा कर ज़कात जो, कीअं थो ख़ुदा ताला तोखे बरकत ॾे। ऐं रसूलुल्लाह जो फरमान आहे, मां अल्लाह जो वाइदो आहे ज़कात ॾियण वारे जे माल में चोरी कान थींदी आहे। ज़कात वारे माल में इंशाअल्लाह तबारक व तआला उनखे बाहि कान साड़ींदी आहे। ज़कात जे माल अदा करण वारे में बेबरकती कान थींदी आहे। ज़कात ॾियण वारे जे घर में कॾहिं बि बुछड़ी बीमारी कान ईंदी आहे। अल्लाह ताला हुनजी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे। और मुस्लमान तो अल्लाह सां सौदो त करे ॾिसो, ख़ुदा जो कसम आहे ॿेड़ा तरी पवंदा, वाद वरी पवंदी। सभई सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना
व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारक वसल्लम अलैहि। जेकॾहिं कंहिं वटि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 40 बकरनि खां वधीक बकरियूं आहिनि, उन जे मथां हिकिड़ी बकरी ज़कात आहे। 30 ढगनि खां मुजादा मथे ढगियूं आहिनि, उन 30 ढगनि जे मथां हिकिड़ी बकरी आहे। उठनि ते ज़कात आहे, बेहनि ते ज़कात आहे। उन जो निसाब मुक़ररु आहे, तादाद मुक़ररु आहे। हेतिरे तादाद ताईं तोखे माफ़ी आहे, पर जे उन खां मथे आहे त माल जी बि ज़कात आहे। असां इन्ही खुदा जे फर्ज़नि खे अदा कोन था कयूं, न वरी मौलवी ॿुधाइनि था पिया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ आलिम ॿुधाइनि त वीचारा मुस्लमान बि तयारु वेठा आहिनि। अल्लाह जे हक़ अदा करण जे लाइ हर हिक जो इरादो हूंदो आहे। इहा ख़ुदि असांजी ग़लती आहे जो असां तव्हांखे कोन था ॿुधायूं, पर जे ॿुधायूं था मूंखे उमेद आहे त मूं हेतिरी ख़ल्क़ में ॿुधायो आहे, थी सघे थो को 2-4 सुधरी बि पवनि। कंहिंजे दिल में ख्याल अची वञे त ही हक़ अल्लाह जो मां बि अदा कयां, इंशा अल्लाह तबारक व तआला रब्बुल आलमीन बरकत ही बरकत नसीब फरमाईंदो आहे। अल्लाह ताला फरमाए तो वनज़ीरा, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, मां अल्लाह पाक तोखे नज़ीर बणाए मोकिलियो आहे। नज़ीर जी माना आहे त बुराइनि खां माण्हुनि खे वञी रोकजा। ख़ुदा जे हबीब करीम असांखे बुराइनि खां मना फरमाई आहे, अल्लाह जे क़ुरान बि मना फरमाई आहे। असांजे मुल्क में हिकिड़ो ॿियो रवाज आहे, माण्हू व्याज खाईंदा आहिनि। व्याज छा बाबा? व्याज कंहिं खां ग़रीब आहियां, भाण वठिणो आहे, ही फलाणो कमु आहे, मूंखे त यार 25,000 रुपया ॾे। हा दा खणी वञ, कॾहिं ॾींदे? फसल लहे, अदा तुंहिंजी मर्ज़ी, फसल में बाक़ी 3 महीना, पर मूंखे तूं 25,000 ते वरी ख़ैर जो जॾहिं फसल लही त पोइ तूं 27,000 करे ॾिजां। बाबा छो? बाबा इहो बि हिकिड़ो असांजो वापार आहे न, जेके मूं वटि पिया हूंदा फेवारी फेरी में मुंहिंजा पैसा कमाईंदा कोन, तंहिंजे करे इहे 10,000। उहो बि ग़रीब चवंदो यार का शइ कान्हे, भीग लॻी पई आहे, न को कणक जे लाइ भाण आहे, न को दवा आहे, कणक पीली पीली पई लॻे, अलाह 2,000 कोन मारींदा, इहे 25,000 वठी हुनखे 27,000 करे ॾींदो। रसूलुल्लाह जी ज़ात फरमाइनि था, इहो अहिड़ो गुनाह थो करे, अहिड़ो काबे में पंहिंजी माउ सां ज़िना थो करे। छा थो करे? अहिड़ो पंहिंजी माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे, एॾो वॾो गुनाह हुआ। अल्लाह ताला फरमाईंदो अहल्लल्लाहुल बै'a व हर्रमर रिबा, मां अल्लाह पाक वापार हलाल कयो आहे, पर व्याज खे मां अल्लाह हराम कयो आहे। इहे जाइज़ आहे त तूं कणक वठो, उहा कणक भले तोखे 1000 रुपए बोरी मिले, उन 1000 रुपए वारी बोरी खे तूं मुंहिंजा 1100 में विकिणो, 1150 में विकिणो, 1200 में विकिणो, छो त तूं पैसा ॾिना ऐं जिन्स बि वरितई, उन ते नफ़ो रखी जेकॾहिं विकी त इहो तोखे हिलाल आहे। पर पैसे ते पैसो ॾेई वधाए वठंदे इहो 7 मज़हबनि में हराम आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात ने हराम कयो आहे। रब करीम शल मुस्तफ़ा जे सदके असांखे व्याज खाइण खां पनाह नसीब फरमाए। क्या वरी आम जाम थी पई आहे, मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त मुस्लमान आहियो, रसूलुल्लाह जा उम्मती आहियो, हिकिड़े ॾिहाड़े मरंदो, हर शइ हिते छॾे वेंदो। तव्हांजे इलाइक़े में रवाज आहे छा त जेको सोन चांदी ॾोकड़ पैसा बैंक बैलेंस वधेरे सां क़बर में पूरींदा हो छा? ॻाल्हाईंदा हलो। जेकॾहिं ईअं को पूरे त कंहिं बि बि क़बर सलामत कान बचे। रात जो वॾेरे खे सोन सूधो पैसनि सूधो पूरो, ॿिए ॾिहाड़े ते हॾा ॿाहिरि, माण्हू खोटे खणी वेंदुसि। अवा हा न भई, ऐं उन पैसनि ते पुट विढ़ंदा। हा पुट चवंदो ही भली बनी मूंखे ॾे, हीअ कलर वारी तूं झल, हू चवंदो आऊं छो चञा, हीअ अबे वारी बेजारो मूंखे ॾे, हीअ आऊं झलियां, हीअ जीप तोखे थो ॾियां। पुट छेड़ो कंदा, विढ़ंदा, सॻा भाउर विढ़ी कुतनि वांगुरु ढांगा थींदा। तूं पंहिंजे ज़िंदगी में अल्लाह जा हक़ अदा कर त मुंहिंजा दोस्त क़बर जा मोचन खां बची पवंदे। बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो लटी दई लोढ़ लतुल सां जोड़ी दई जानी।